Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. सिंध जी राजधानी कराची में सख्त पाबंदियुनि बावजूद कोरोना मस्बत केसिस की शरह 11 सैकड़ो थी वई। शहर के वापारिन सिंध सरकार जा हुकुम मञण का इनकार करे छॾियो। अॼु खां शाम जो 6 बदिरां रात जो 8 वॻे ताईं कारोबार खोलण जो ऐलान। कराची के वापारिन चयो आहे त हुकूमत तरफां कार्रवाइयूं कयूं वयूं त वापारी रस्तनि ते निकिरी ईंदा। पंजाब में तालीमी इदारनि बाद मज़ारूं भी खुली वयूं। खैबर पख्तूनख्वा सरकार तरफां कोरोना की वधीक शरह वारनि ज़िलनि में भी सूमर खां तालीमी इदारा खोलण जो ऐलान। मुल्क में समूरनि शहरनि खे लॻाइण ताईं कोरोना पाबंदियूं न हटायूं वेंदियूं। सिहत बाबति वज़ीर आज़म के ख़ुसूसी मुआविन फैसल सुल्तान चयो आहे त कोरोना समूरी दुनिया में सेहत के निज़ाम के मुतासिर कयो। को एक मुल्क भी कोरोना वायरस जो मुकाबलो नथो करे सके। वबा के मुंहुं ॾियण लाइ समूरी दुनिया के गॾिजी किरदार अदा करणो पवंदो। PIA जो ख़ुसूसी जहाज़ चीन में कोरोना वैक्सीन साइनोफार्म जा 10 लाख डोज खणी पाकिस्तान पहुची वियो। NCOC जो चवण है तो वैक्सीन साइनोफार्म जा डोज सूबन में विरहाया वेंदा। पाकिस्तान सूधो सॼी दुनिया में अॼु माहौलियात जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। इस्लामाबाद के कन्वेंशन सेंटर में माहौलियात के हवाले से मुख्य तकरीब थियल। वज़ीर आज़म इमरान खान तकरीब जो ख़ुसूसी मेहमान हूंदो। चीनी सदर और गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल सूधो ॿियनि आलमी अॻवाननि जा माहौलियात बाबति पैगाम नशर कया वेंदा। वज़ीर आज़म इमरान खान पैगाम में चयो आहे त माहौलियाती तहफ़ुज़ लाइ वधीक 9 नेशनल पार्क्स ठाहिया पिया वञनि। 10 अरब वण पोखण ऐं तिमत जा ॿेला वधाइण ईंदड़ हदफ़ में शामिल आहे। मुल्क में साजी धुरजी पार्टीज़ जूं पॉलिसीज़ नाकाम थी चुकियूं। पीपल्स पार्टी की मुआशी पॉलिसी मुल्क के अॻिते वठी वञी सघे थी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे बयान में चयो आहे त पीपल्स पार्टी आम माण्हुनि की आमदनी के नज़र में रखंदे मुआशी पॉलिसीज़ जोड़ींदी आहे। पीपल्स पार्टी इक़्तिदार में आई त अवाम खे अटो लटो अझो ऐं रोज़गार मिलंदो। पीपल्स पार्टी पंहिंजे हर दौर में अटे लटे अझे ऐं रोज़गार वारे वाइदे खे पाड़ियो आहे। कराची के लांडी एक्सपोर्ट प्रोसेसिंग जोन में फैक्ट्री की छित किरी पई। मलबे में एक लाश कढियो वियो। लाश की फैक्ट्री के गार्ड ज़हूर तौर सुञाणप। दबिजी वियल एक मुलाज़िम की ॻोल्हा लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी। इंतजामिया जो चवण है त कंटेनर के टकराइण बाद फैक्ट्री की छित किरी पई। दहशतगर्दन जा भारतीय एजेंसी से राब्ता किए कराया। CTD मुतहदा बहाली कमेटी के सरबराह फारूक सत्तार और PSP अगवान अनीस एडवोकेट के अॼु तलब करे वरतो। CTD तरफा फारूक सत्तार ॾांहुं माणियल नोटिस में चयो वियो आहे त दहशतगर्द नईम और इमरान जांच दौरान राह सां लाॻापन बाबति तव्हांजो नालो खंयो आहे। अनीस अहमद खान के जारी नोटिस में चयो वियो त जवाब ॾियो हैदराबाद में थियल दहशतगर्द कार्रवाइनि में अव्हांजो कहिड़ो किरदार आहे। CTD तरफा मुतहदा के अगूणी क़यादत सूधो वधिक अगवाननि के भी तलब करण जा इम्कान। मलीर में सिंधी वसंदनि ते मुबैना कब्ज़े खिलाफ बहरिया टाउन के गेट आॾो धरणे जूं तैयारियूं मुकम्मल। सिंध एक्शन कमेटी के सॾ ते बहरिया टाउन के मुबैना कब्ज़े खिलाफ धरणे में जसकम SUP STP और ॿियनि कॉम्परस पार्टीज़ जा कारकुन शिरकत कंदा। सिविल सोसाइटी के नुमाइंदनि सूधो वॾे अंग में शहरनि की शिरकत जा इम्कान। सिंध एक्शन कमेटी जो चवण है त बहरिया टाउन के कब्ज़े खिलाफ गॾियल क़ौमुनि सूधो मुख़्तलिफ़ मुल्कनि के सिफ़ारतकारनि के भी ख़त लिखिया वेंदा। JUIFA के अगवान राशिद महमूद सुमरो तरफा सुभाणे बहरिया टाउन आॾो धरणे की हिमायत जो ऐलान। DIG ओभर बहरिया टाउन के गेट अॻियां धरणे लाइ सिक्योरिटी प्लान जारी करे छॾियो।
धरणे दौरान 3 SSP जी सरबराही में 150 खां वधीक अहलकार मुक़रर कया वेंदा। अहलकार 10 गैस गन्स ऐं 500 गैस सेल्स सां लैस हूंदा। इज़ाफ़ी वाटर कैनन बि बहरिया टाउन पहुचाइण जी हिदायत। नोटिफिकेशन मूजिबि आइकॉन टावर आॾो थियल क्रैकर हमले खे नज़र में रखंदे सिक्योरिटीअ जा सख़्त इंतज़ाम कया विया। सिंध में पाणीअ जी संगीन खोट सबबि ज़रई ज़मीनूं सुकी ठोठ थी वियूं। शाखनि ऐं वाहन में पाणी खोट तोड़े पाणीअ जी चोरीअ ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतजाज बणियल। सन में पुछड़ीअ जे आबादगारनि तरफ़ां इंडस हाईवे ते 2 किलोमीटर ताईं पैदल मार्च बाद गाह खाई अनोखो एहतजाज। ज़रई पाणीअ जी चोरी ख़िलाफ़ नारेबाज़ी। आबादगारनि दाहियो आहे त SDO जे वाइदे खे 1 हफ़्तो गुज़री वञण बावजूदि पुछड़ीअ जे आबादगारनि खे पाणी न मिलियो। टंडो मोहम्मद ख़ान में पीपल्स पार्टी के ज़िलई सदर एजाज शाह बुखारी की अगवानी में जियालन जो एहतजाज। मातली चौक ते धरणे दौरान सिंध के पानी ते धाड़े खिलाफ नारेबाज़ी। इरसा चेयरमैन के फौरी हटाइण जो मुतालबो। चक भरसां ॻोठ जवायो जतोईअ में कारह तकरार तां 2 धुरियुनि में झेड़ो। कमालाणी ऐं अतराणी धुरियुनि जे झेड़े दौरान फायरिंग में नींगर नूर हसन कमालाणी क़तल। झेड़े बाद इलाइक़े में छिकताण वारी सूरत हाल। वक़्फ़े सां फायरिंग जो सिलसिलो जारी। इतला बावजूद पुलिस न पहुती। नींगर जो लाश केतिरी देर ताईं वाक़े वारे हंधि पयल। खैरपुर में ज़ाल तरफ़ां मुबैना तौर ज़हर ॾिनल ॻोठाणे इम्तियाज़ जागीराणी सिविल अस्पताल में दम ॾेई छॾियो। वारिसनि जो पोस्टमार्टम न थियण ख़िलाफ़ अस्पताल जे गेट आॾो लाश रखी धरणो। वारिसनि जो चवणु आहे त इम्तियाज़ जागीराणी खे संदसि ज़ाल सनम ज़हर ॾेई मारियो आहे। पुलिस पोस्टमार्टम लाइ लेटर ॾियण खां इनकार करे छॾियो। अस्पताल इंतिज़ामिया में पुलिस जे लेटर बिना पोस्टमार्टम करण खां खुतो जवाबु ॾेई छॾियो। पोस्टमार्टम बिना केस की जांच अॻिते नथी वधी सघे। मक़तूल की घरवारी बि अञा ताईं पुलिस के पकड़ में न आई आहे। मुजाहिरीन तरफ़ां इम्तियाज़ जागीराणी के लाश जो पोस्टमार्टम कराइण ऐं केस दाख़िल करे नारी के गिरफ़्तार करण जो मुतालबो। जरवार में नींगर भाव खां कावड़जी ज़हरीली दवा पी आपघात करे छॾियो। ॻोठ पीरबख्श गबोल वासी 14 वरनि जे बासित चनो ज़िंदगीअ जो अंत आंदो। नींगर के वारिसनि जो चवणु आहे त नींगर भाउ सां गॾु दुकान ते कमु कंदो हो। वॾे भाउ पारां कपड़नि मथां चांहि किराइण तां कावर करण ते नींगर आपघात कयो। पिथोरो भरसां ॻोठ हाजी शेर खान नोहड़ी में पुराणे शादीपल्ली वासी नींगर बुॾी फौज। नींगर अशरफ सोलंगी पानी की खड में मच्छीअ जो शिकार करे रहियो त पेर तिरकण सबब बुॾी वियो। इलाइक़े वासियुनि नींगर जो लाश ॿाहिरि कढियो। अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले। घर में कोहराम बरपा। घोटकीअ जे इलाइक़े सरहद में बासरनि जो ज़ाल मुड़ुस ते मुबैना तौर तशद्दुद औरत जा वार कुतरे तज़लील। ॻोठ मज़ारी वासी जोड़े जो बासरनि ख़िलाफ़ एहतजाज। औरत दाहियो आहे त वण जी मालिकीअ तां तकरार ते जवाबदारनि हमलो कयो ऐं तशद्दुद जो निशानो बणायो। सरहद थाणे ते केस दाख़िल थियण बावजूदि पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो। जोड़े तरफ़ां बासर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे तहफ़ुज़ ॾियण जो मुतालबो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवांखे भली चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स वारी थियूं बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां पोइ।